सेकंड सब्जी मंडी अट जिते वफाक हुकूमत पाण रोज़ महांगाई चोट ते अची रहियल आहे। अचो त शेयरनि खां पुछा था कयूं उन बारे में छा खणी छॾियो न माण्हुनि जो बसि छा कयूं भला को शइ कान थी मिले। छा कमायूं असीं 500 रुपया दिहाड़ी बि कान्हे। उन खां पोइ जेको आहे महांगाई ते ॾिस जेका शइ वठि त माना हा तव्हांखे नओं पाकिस्तान कीअं पाकिस्तान कारो मोह करे छॾियो। नए पाकिस्तान छॾियो छा आहे मुल्क में। हद जी आहे तमामु ग़रीब सां वॾो ज़ुल्म आहे। तेल रोज़ानी चढ़े थो। तेल चढ़ण जे करे अटो जेको आहे 90 रुपया किलो आहे। खंडु जेकी आहे 140 रुपया किलो आहे। ऐं टमाटो जेको आहे 180 रुपया किलो आहे। मिर्च जेके आहिनि सावा मिर्च असां ग़रीब उहे बि नथा खाई सघूं। 120 रुपया किलो आहे 100 मिर्च। ऐं गोभी जेकी आहे 80 रुपया किलो आहे। आलू जेको आहे 100 रुपया किलो आहे। ग़रीब माण्हू छा खाए? ग़रीब वञे त किथां वञे? वॾो हद जो ज़ुल्म आहे असां ग़रीबनि सां। अटे कहर करे छॾियो असां 400 रुपया असांजी कमाई आहे। असां बच्चनि खे खारायूं। सुभाणे को माण्हू मरे त कफ़न किथां आणियूं? कफ़न लाइ पैसो किथां आणियूं? ज़ुल्म जी इंतिहा आहे। हिन खे वोट केरु ॾींदो आहे हिते? अॼु जे लाइ हिन खे वोट त असां केरु कोन ॾींदासीं जो हिन वॾो ज़ुल्म कयो आहे असां ग़रीबनि सां। का शइ वठंदड़ खे बाहि लॻल आहे। बाहि हद खां वधीक ज़ुल्म आहे। हद खां वधीक ज़ुल्म आहे। असां चऊं था एतिरो ज़ुल्म करे जो वरी पाण बर्दाश्त बि करे सघे। वरी ॿियूं हुकूमतूं अचणियूं आहिनि। ईअं न आहे जो सता हिन जी हुकूमत रहे। असां ग़रीब मिसकिन छा कंदासीं? वधि में वधि बदवाऊं ॾींदासीं, पिटींदासूं, छा कंदासूं जो असां कफ़न बि नथा वठी सघूं मोल माण्हू जो। एतिरी हद तक जी महांगाई आहे। पाकिस्तानी असांखे न खपे। पाकिस्तान असांखे पुराणो पाकिस्तान खपे। नवाज़ शरीफ़ भलो हो। असांजी सरदार जी हुकूमत भली हुई। बेनज़ीर जी हुकूमत भली हुई। हिन जी हुकूमत खां असां बेज़ार आहियूं। असां हद खां वधीक बेज़ार आहियूं। पुराणो पाकिस्तान जी त बहितर बि हुयो हिन हालात में। हींअर त असां महांगायूं पाण बि कयो वेठा आहियूं। हींअर जेके हालात आहिनि खंड जा रेट या किथे शायदि स्टॉक थियल आहे कुझु जॻह असां महांगाई त तमामु घणी आहे। ग़रीबनि जो वाक़ई जीअं जंजाल थी वियो आहे। लेकिन में असांजी पंहिंजूं कमज़ोरी बि आहिनि। बहरहाल पुराणे पाकिस्तान जे बदौलत नओं पाकिस्तान थोरो हींअर ॾुखियनि मराहलनि में हले पियो। ॾुखियो आहे। नओं पाकिस्तान बहितर हुयो छो जो उन में त मतिलबु अख़राजात असांजा घटि हुआ। हींअर असांजा अख़राजात वधी विया आहिनि। पेट्रोल जे हवाले सां ॾिसो पेट्रोल नथो मिले शायदि आलमी मंडी में इन करे पेट्रोल महांगो। हुकूमत खां घुर था कयूं हर शइ महांगाई करे छॾी आहे। कहिड़ी शइ आहे जेका सस्ती आहे? हींअर पेट्रोल आहे त 200-250 रुपया किलोमीटर पियो हले। ऐं जेका इहा खंड आहे जेका 120 रुपया बि मिले। सब्जी आहे टमाटो आहे 150-180 रुपया किलो आहे। ग़रीब माण्हू सां वञूं किथां? असां वफ़ाक़ी हुकूमत खां चऊं था असांखे कुझु त सहूलियत का ॾियो। अटो आहे जेका 100 रुपया किलो 80 रुपया किलो पियो हले। किथां वञूं असां? जे आहे जेको 400 रुपया किलो पियो हले। कहिड़े पासे वञूं? या त असां पाण खे ख़ुदकुशी कयूं या ॿारनि जी ख़ुदकुशी कयूं या पेट्रोल वारे भाउ ॾेई छॾियूं। पाण खे अहिड़ो नओं पाकिस्तान न खपे। इहे असां PP हुकूमत नवाज़ शरीफ़ हुकूमत असां लाइ सही आहे। कीअं बि कयूं बि असांखे सहूलियत हुई।